कशफ अली जा सिंधी ॿोलीअ में भरियल टिकटॉक सोशल मीडिया ते वायरल थी रहिया आहिनि। हूअ मुख़्तलिफ़ अंदाज़नि में सिंधी ॿोलीअ ऐं सिंधी सक़ाफ़त सां मुहबत जो इज़हार कंदी रहे थी। कॾहिं हूअ ॿाराड़ीअ जी औरतुनि में थियल ॻाल्हि ॿोल खे पंहिंजे अंदाज़ में बयानु कंदी आहे त कॾहिं वरी सबा जे सिंधियुनि जी हिक ॿिए सां अक़ीदत ऐं एहतराम जी वज़ाहत करे थी, जंहिंखे तमामु घणो पसंदि कयो वञे थो। अहिड़े ई हवाले सां कशफ अली जो पुराणो लोक सिंधी बेत पढ़ंदे वीडियो बि सोशल मीडिया ते वायरल थी वियो आहे, जंहिंमें हूअ पैसो लधो पट तां पैसे जो वतो गाह वारो लोकगीत वॾी ख़ुशीअ ऐं शौक़ सां पढ़ी रही आहे। पैसो लधो पट तां पैसे जो वरितो गाह ॾिनो मेह खे, मेह ॾिनो खीर ॾिनो अमड़ खे, अमड़ ॾिनी मानी ॾिनी कांव ॾिनो खंभ ॾिनो राजा खे, राजा ॾिनो घोड़ो चढ़ी घुम। कशफ जे अंदाज़ ऐं आवाज़ में पढ़ियल इन लोक सिंधी बेत खे सोशल मीडिया ते बेहद पसंदि कयो वियो आहे। हिक ॿी वीडियो में कशफ ख़याली तौर मौजूद औरत सां हिक ॿी औरत फेरां जी धीअ बाबति ज़िक्र करे थी, जंहिंमें हूअ छोकिरीअ पारां टिकटॉक ठाहिण वारे अमल ते इंतिहाई हैरत जो इज़हार करे रही आहे। इन सां गॾु इन वीडियो में हूअ ख़याली औरत सां सिंधी औरतुनि में थींदड़ मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं पिणु बयानु करे थी, जेका वीडियो बि ॾिसण वटां आहे। इहो जेको न आहे हुनजी छोकिरी फेरां जी, हा वरी छोकिरनि सां थी ॻाल्हाए वेठी। हा हुन ॾींहुं उहो छोकिरो पियो ॾसे, वरी घिटीअ में बीह वरी छोकिरनि सां बि ॻाल्हाए। हा हिनजो जहिड़ो थियो आहे छा? हा जहिड़ो थियो अथनि। हा इहो रुसी पंहिंजे घर वेठी अथई। अड़ी तोफा ॿुधी हुनजी छोकिरी न आहे वरी टिकटॉक थी ठाहे वेठी। हा छोरी शर्म ई कान अथसि, कीअं थी टिकटॉक ठाहे वेठी। ॿुधी जो अजमल जी ज़ाल आहे, पेट कोन थियो अथसि नी। अड़ी केॾा साल थिया अथसि शादी खे। ये ॿुधे जेके बीठा आहिनि भरिसां जुमाणी, हिन जो ॿार केॾा ढिंगा आहिनि, सफ़ा मथो खाई वेंदा आहिनि। छॾ भला, असांखे छा आहे, असांखे कहिड़ो कमु आहे। माण्हू पंहिंजे घर में इज़त सां वेठो आहे, माणी खाईंदो आहे, पाणी पीअंदो आहे, असांजो छा वञे। हल भला ॿुध इहो जेको न आहे एडवोकेट थियो आहे। हा हिन जी धीउ हुन ॾींहुं भॼी वई थी घर मां। हा सची। असां अॻ में ई ॿुधाए चुका आहियूं त कशफ जो पीउ सिंधी जॾहिं त माउ कश्मीरी आहे, जंहिंजे करे हूअ कश्मीरी तोड़े सिंधी ॿोलीअ खां न रुॻो चङीअ रीति वाक़ुफ़ आहे, पर ॿिन्ही जी सक़ाफ़तुनि सां बि अक़ीदत रखे थी। पंहिंजी वीडियोज़ में कशफ वाज़िह कयो आहे त हूअ सिंधी सक़ाफ़त, ॿोली ऐं सिंधी माण्हुनि जे मिलनसार अंदाज़ ऐं रवैये जो तमामु घणो एहतराम ऐं मुहबत कंदी आहे।